नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे फैज़गंज खां ख़बर ॾींदा हलूं त कोरोना वायरस खां बचाव लाइ हुकूमत जे ऐलानियल लॉकडाउन खां पोइ फैज़गंज तालुके जा समूरा शहर बंदि। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे फैज़गंज में शाहिद चांग पंहिंजी रिपोर्ट में। फैज़गंज कोरोना वायरस खां बचाव लाइ हुकूमत जी ऐलानियल लॉकडाउन खां पोइ फैज़गंज तालुके जा समूरा शहर बंदि। ट्रैफ़िक मुअतल, किराना, सब्ज़ी, मेडिकल स्टोर खुलियल रहिया। असिस्टेंट कमिश्नर फैज़गंज मुख़्तियार कार फैज़गंज जो मुख़्तलिफ़ शहरनि जो दौरो, किराना, खीर, मुर्गी जे दुकाननि ते वञी शयुनि जा अघ मालूम कया। ख़बर मूजिबि कोरोना वायरस खां बचाव लाइ हुकूमत तरफ़ां ऐलानियल लॉकडाउन खां पोइ फैज़गंज जे तालुके जा नंढा वॾा शहर बंदि रहिया। पका चांग, करूंडी, अकरी चौधरी, हुसैन पातो, लालू कोट लालू, भंगू भेण ऐं ॿिया शहर बंदि रहिया, जॾहिं त ट्रैफ़िक मुकमल तौरु बंदि रही। असिस्टेंट कमिश्नर फैज़गंज ज़फ़र अब्बासी, मुख़्तियार कार फैज़गंज ख़ालिद हुसैन लुंड, SHO फैज़गंज ऐं ॿी इंतिज़ामिया पका चांग ऐं अकरी चौधरी शहरनि में वञी खुलियल दुकाननि तां शयुनि जा अघ मालूम कया ऐं दुकानदारनि खे हिदायत कई त शयूं मुनासिब अघ ते विकिरो करण सां गॾोगॾु दुकाननि ते कंहिं बि क़िस्म जी रश थियण न ॾिनी वेंदी। जॾहिं त ट्रैफ़िक बंदि हुजण करे शहरनि में दवाउनि ऐं डिटोल जी पिणु खोट थी वई आहे। रिपोर्ट शाहिद चांग, अवामी न्यूज़, फैज़गंज। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।